अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पीडिया गोल सबका पहिरीं नज़र हेडलाइंस ते। सुप्रीम कोर्ट अदालती फैसले ते अमल दरामद लाइ सुञाणप कार्ड ब्लॉक करण वारे सिंध हाई कोर्ट जे फैसले खे गैर कानूनी करार ॾेई छॾियो। जस्टिस मुनीब अख्तर पारां 3 सफ़नि ते ॿधल लिखत में फैसलो जारी। सुप्रीम कोर्ट चयो आहे त सुञाणप कार्ड लग्ज़री शइ नाहे पर ज़िंदगी गुज़ारण लाइ बुनियादी ज़रूरत आहे। सुञाणप कार्ड का बि अदालत ब्लॉक नथी करे सघे। कंहिं शहरी खे सुञाणप कार्ड खां महरूम करण बुनियादी हक़ खसण जे बराबर आहे। 2016 में सिंध हाई कोर्ट रक़म अदा न करण ते दरख़्वास्त गुज़ार जो सुञाणप कार्ड ब्लॉक करण जो हुकुम ॾिनो हो। पाकिस्तान में गैर कानूनी तौर रहंदड़ अफगान शहरियुनि जी स्क्रीनिंग रिहायशी कार्डन ऐं सुञाणप दस्तावेज़नि जी छंडछाड़ जारी। मुख़्तलिफ़ शहरनि में गैर कानूनी तौर रहंदड़ 61 अफगान शहरी गिरफ़्तार। कार्रवाइनि में पुलिस, लेडीज़ पुलिस ऐं एलिट फोर्स हिस्सो वरितो। बरतानवी ख़बरू इदारे दावा कई आहे त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरानी अॻवाननि खे सिधी रीत निशानो बणाईंदो। अमरीकी फ़ौजी ईरानी हुकूमत जो तख़्तो ऊंधो करण जी ख़्वाहिश कंदा। रिपोर्ट में वधीक चयो वियो आहे त ट्रंप गुज़िरियल साल आयतुल्ला ख़ामनाई खे धमकी ॾेई चुको हो और उर्दुन में अमरीकी बेस ते दर्जन जंगी जहाज़ मौजूद आहिनि। ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची चयो आहे त अमरीका सां सिफ़ारतकारी जंग ॿिन्ही लाइ तयार आहियूं। 2 खां 3 ॾींहं में एटमी मुआहिदे जो शुरूआती मसरूर तयार करे वठंदासीं। आला क़यादत जी मंज़ूरी खां पोइ दस्तावेज़ स्टेविटकोव खे ॾिना वेंदा। पंहिंजे बयान में अब्बास इराक़ची वधीक चयो आहे त ॻाल्हियुनि जे ॿिए दौर में एटमी प्रोग्राम रोकण जी आस नाहे कई। अफ्रीका तरफ़ां बि अहिड़ो को मुतालबो न कयो वियो। एटमी प्रोग्राम जो को बि फ़ौजी हल न आहे। अमरीका समूरनि मुल्कनि मथां 10% टैरिफ लागू करे छॾियो। अदालती हुकुम बाद अमरीकी सदर नए एग्जीक्यूटिव ऑर्डर ते सही करे छॾी। 5 महीननि ताईं अमरीका इम्पोर्ट थींदड़ शयुनि मथां 10% ड्यूटी लागू हूंदी। वधिराई में चयो वियो आहे त नए टैरिफ पॉलिसी अमरीका मैक्सिको मुआहिदे ते लागू न थींदी। अमरीकी सुप्रीम कोर्ट ट्रंप जे इज़ाफ़ी टैरिफ खे गैर कानूनी करार ॾिनो आहे। सिंध हुकूमत पारां कराची में पब्लिक ट्रांसपोर्ट जी बहितरी लाइ जल्द वधीक नयूं बसूं मुतारिफ़ कराइण जो फ़ैसिलो। सीनियर वज़ीर शर्जील मेमन जी सदारत ते ट्रांसपोर्ट खाते जो इजलास रेड लाइन BRT समेत जारी मंसूबनि अवामी सहूलियत ऐं कराची में पब्लिक ट्रांसपोर्ट जी बहितरी बाबति अहम फ़ैसिला। सूबाई वज़ीर पारां तामीराती कमनि दौरान मुतबादिल ट्रैफ़िक प्लान ते सख़्ती सां अमल दरामद कराइण जी हिदायत। शर्जील मेमन चयो आहे त नई बसनि जी शुरूआत वारे अमल खे तेज़ कयो वञे। अहिड़नि रूट्स जी चूंड कई वञे जिथे अवाम खे सभ खां वधीक सफ़री मुश्किलातूं हुजनि। BRT मंसूबनि सां गॾु नई बसनि जी शुरूआत शहरी ज़िंदगी जो बहितर तब्दीली आणींदी। वापारी जे अगवा इल्ज़ाम में हटायल पीर मोहम्मद शाह ॿीहर DIG ट्रैफ़िक कराची मुक़रर 20 ग्रेड जे ऑफिसर पीर मोहम्मद शाह जी मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी। DIG हेडक्वार्टर मज़हर नवाज़ शेख खां DIG ट्रैफ़िक जी इज़ाफ़ी चार्ज वापस वरिती वई। कराची जे वापारी जे अगवा जो इल्ज़ाम लॻण बाद पीर मोहम्मद शाह खे हटायो वियो हो। मामले जी जांच दौरान मथस लॻायल इल्ज़ाम ग़लत साबित थिया। ढोरो नारो वेझो नौजवान मुबैना तौर आपघात करे छॾियो। ॻोठ खणहार जे यारो भील जो घर मां फाओ खाधल लाश मिलियो। नौजवान जी ख़ुदकुशी जो कारण मालूम न थियो। वाक़े बाद वारसनि में कोहराम। T20 वर्ल्ड कप में पाकिस्तान जो अॼु न्यूज़ीलैंड सां मुक़ाबिलो। सुपर 8 मरहले जो अहम मैच 6:30 वॻे शुरू थींदो। क़ौमी टीम गुज़िरियल बरसात सबबि प्रैक्टिस न करे सघी हुई। न्यूज़ीलैंड टीम जो प्रैक्टिस सेशन बि बरसात सबबि मुतासिर थियो। मौसमियात खाते मूजिबि कोलंबो में अॼु बरसात जो इम्कान आहे।